अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जो स्लो जारी है। तव्हां सां रतودीरो मां ख़बर शिकंदा आहियूं। रतودीरो में सैपको मलाज़मन जी मबीना जबरी रिटायरमेंट ऐं शोकाज नोटिस ॾियण ते सब डिवीज़न ऑफिस में सनान खान क़ुरैशी अची वियो। अची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं। मुश्ताक बड़दी जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई। उन मौक़े ते सनान खान चयो त सिंधी माण्हू रोज़गार जे लाइ परेशान आहिनि। एइक्सियइन मुश्ताक बड़दी वारे रोज़गार खसण लाइ मैदान ते लही आयो आहे। मुश्ताक बड़दी जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ सख़्त मज़म्मत कजे थी। उन मौक़े ते वापटा रतوديرو छे एम्प्लॉइज़ ऐं बाह ते कारी पटी ॿधी मंसूर अहमद भुट्टो, सैयद इमरान शाह, राबिल लाशारी, असलम लारक, अशरफ दायो ऐं ॿियनि अॻुवाणी में सैपको ऑफिस अॻियां ज़ोरदार नारेबाज़ी कई। एइक्सियइन मुश्ताक बड़दी खे पटियूं ऐं पराठा ॾिना। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मथियनि अॻुवाणनि चयो त एइक्सियइन रورل मुश्ताक बड़दी सब डिवीज़न रतوديرو छे सैपको मुलाज़मन खे जबरी तो रिटायर करे मुलाज़मन सां दुश्मनी जो सबूत ॾिनो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। इन्हनि चयो त बरतरफ़ मुलाज़मन जे घर में फ़क़ाक़शी वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। हिननि चयो त ऑफिसर शाही पंहिंजे करप्शन लिकाइण लाइ नंढनि मुलाज़मन ख़िलाफ़ बिला जवाज़ कार्रवाइयूं करे नंढनि मुलाज़मन जो मुआशी क़त्ल आम करे रहिया आहिनि। हिननि चयो त गर्मी तोड़े सर्दी में नंढा मुलाज़िम पंहिंजो कमु वक़्त ते सरअंजाम ॾियनि था, जंहिं दौरान केतिरा ई मुलाज़िम ड्यूटी कंदे शहीद बि थी विया आहिनि। पर उन बावजूदि मुलाज़मन खे जबरी तौरु रिटायर करे हक़ गज़ब कया पिया वञनि। अहिड़े मज़दूर दुश्मनी वारे अमल खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि चयो त मुलाज़मन खे जारी कयल शोकाज नोटिस हिकदमि वापसि वरिता वञनि ऐं उन सां गॾु सैपको सब डिवीज़न जे ऑफिस में मुलाज़मन जी कोर्ट खे पूरो कयो वञे। हिननि चेतावनी ॾेई चयो त जेसिताईं जबरी बरतरफ़ कयल मुलाज़मन खे बहाल करण सां गॾु मुतालबा मंज़ूर न कया वेंदा तेसिताईं एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।